नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान सुपर लीग PSL जो 5हों एडिशनल शुरू थियण में हिकु हफ़्ते खां घटि वक़्तु रहिजी वियो। सभिनी खे 20 फरवरी जो इंतज़ारु आहे, जॾहिं त इस्लामाबाद यूनाइटेड कोयटा ग्लेडिएटर्स जे विच में मैच सां PSL जी शुरूआति थींदी। रियसल इनाम भट्ट हॉकी, ओलंपिक्स सलमान अकबर काटरिका ऐं सईद अब्बास, कलसुम हज़ारा ऐं पाकिस्तानी बॉक्सर आमिर खान समेत ॿिया एथलीट्स बि PSL जे बुखार में मुब्तला थी विया आहिनि। ॿिनि रांदीगरनि में पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ इन एथलीट्स जो चवणु आहे त पाकिस्तान सुपर लीग में जेका टीम खटे असल सोभ त पाकिस्तान जी ई थींदी। रेसलिंग जे मुक़ाबलनि में केतिराई मॉडल खटींदड़ इनाम भट्ट जो चवणु आहे त PSL जा समूरा मैच पाकिस्तान में शुरू थियण सां पाकिस्तान स्पोर्ट जी गेम जे चैलेंज साबित थी सघे थो। हिन चयो त पाकिस्तान में हर को क्रिकेट सां चाह रखे थो। PSL अहिड़ो यूनिट आहे जंहिंजो पूरी क़ौम खे इंतज़ारु हूंदो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।